Bismillahirrahmanirrahim. Unit 25. What are you doing tomorrow? यानी सुभाणे तूं छा कंदे। हाणे ही जेको आहे सो यूनिट इंतिहाई अहम आहे, छो जो ते जेके असांखे उस्ताद पढ़ाईंदा आहिनि त कंटिन्यूअस टेंस सेखारींदा आहिनि त कंटिन्यूअस प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस माना रहियो आहे, रही आहे, रहिया आहिनि, रहियूं आहिनि, सिर्फ़ु इहो आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस। ही यूनिट जेको आहे सो इंतिहाई अहम आहे ऐं इन लफ़्ज़नि जी इते ख़बर पवंदी त तव्हां इन जी कहिड़ी माना कढंदव। सो उन करे बी केयरफुल वाइल यू ट्रांसलेट एवरी सेंटेंस। इन करे तव्हां थोरो मुहतात रहो ऐं एहतियात कयो इन जी ट्रांसलेशन करण दौरान। ही इंतिहाई अहम अथव, इनखे सम्झण जी कोशिशि कजो। तमामु ज़बरदस्त यूनिट आहे। सेक्शन ए में तव्हां हिननि खे ॾिसंदो ॿ ॼणा, हाणे दे आर प्लेइंग टेनिस नाउ, दे आर प्लेइंग टेनिस। हाणे माना ही टेनिस हिन महिल खेॾनि था पिया ऐं खेॾी रहिया आहिनि। इहो कमु जारी आहे एट द टाइम ऑफ स्पीकिंग। गौर सां माना इहो कंटिन्यूअस टेंस आहे, प्रेज़ेंट कंटिन्यूअस, ज़मान हाल जारी, माना इहो हिन महिल जारी आहे। इन करे इन जो बुनियादी तौर ते प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जो नालो ई इन करे पियो आहे, हिन कम जे करे। त हाणे हिन महिल छा आहे, माना ॾिसो नाव जी माना सम्झाइणी आहे त माना हिन महिल था खेॾनि, इहा ॻाल्हि ॾिसो टेनिस खेॾनि था पिया। पर हाणे ही शइ वरी हिन तस्वीर खे तव्हां गौर सां ॾिसो। हिनखे ॾिसण खां पोइ हाणे हीअ तस्वीर ॾिसो, टुडे इज़ संडे, अॼु आचर जो ॾींहुं आहे। हाणे ही छा थो चए, आई एम प्लेइंग टेनिस टुमारो, मां सुभाणे टेनिस खेॾां थो पियो, खेॾी रहियो आहियां। इहे मानाऊं जेके इन्हनि मां का बि नेचुरल तव्हांखे सिंधी में महसूसु थिए त भली कजो, पर जेकॾहिं नेचुरल नथी थिए त तव्हां ग़लति माना करे रहिया इहा। रहियो जी माना जेकॾहिं चवां मां सुभाणे टेनिस खेॾी रहियो आहियां, इहो तमामु हिकिड़ो ॾुखियो जुमिलो थो महसूसु थिए सिंधीअ में ऐं न ॻाल्हाइण वारो महसूसु थो थिए। इन करे बहितर माना हिन जी छा थींदी त सुभाणे मां टेनिस खेॾंदुमि, अॼु आचर आहे। हाणे हिन वटि पंहिंजी जेका लिखत आहे टाइम मौजूदु अथसि, यानी 2:50 ते टेनिस माना मंडे ते मां खेॾंदुमि। हिन परे थो पंहिंजी जेका डायरी आहे डेली डायरी में, त उन जेके कुझु लिखी छॾियो आहे उन ते गौर सां ॾिसे थो पियो त माना मंडे ते मूंखे 2:50 ते टेनिस खेॾणी आहे। हाणे पोइ छा थो चए, उहो खोले ॾिसी करे चए थो त मां सूमर ते 2:50 ते टेनिस खेॾंदुसि। ठीकु आहे, हाणे इहो हिन जो तय थियल प्रोग्राम आहे। इहा हेठि वरी हिन जी वज़ाहत चऊं था हिते पढ़ंदासीं। ठीकु आहे न। हाणे ही इज़ प्लेइंग टेनिस टुमारो, माना हू सुभाणे टेनिस खेॾंदो, खेॾी रहियो आहे बि चई सघूं था, सुभाणे टेनिस खेॾी रहियो आहे। पर इहो हिकिड़ो ऑकवर्ड ऐं अजीब क़िस्म जी माना महसूसु थिए। इन करे लफ़्ज़नि खे तव्हां कोन वठंदो त रहियो आहे, थो, था, थी, अहिड़ियूं मानाऊं अचनि त पोइ कंटिन्यूअस आहे, न त न आहे। बाबा कंटिन्यूअस हिते हाणे फ्यूचर न आहे, कंटिन्यूअस त आहे ई कोन। तव्हां किथे हिते कंटिन्यूअस आहे, चए थो मां सुभाणे टेनिस खेॾंदुमि, किथे आहे कंटिन्यूअस? हे त कंटिन्यूअस कमु कहिड़ो अथसि, हिन जे अॻियां पंहिंजी डायरी खुली पई आहे, उहा पढ़े थो, उहो कंटिन्यूअस आहे। हे त कंटिन्यूअस टेंस आहे ई कोन। इन करे ॻाल्हि सम्झण जी आहे, इस्तेमालु थियल कंटिन्यूअस टेंस आहे आई एम प्लेइंग, पर कंटिन्यूअस आहे ई कोन, छो जो हुनजो तय थियल प्रोग्राम आहे। उहो थो ॾिसे त मां सूमर ते टेनिस खेॾंदुसि। इन करे उहा ॻाल्हि न ॻाल्हाई आहे जेका तय थियल हूंदी, उन जे लाइ अंग्रेज़ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदा। सिंधीअ में असां ॿियो बि टेंस जेको बि इस्तेमालु कयूं असांजी मर्ज़ी आहे। इन करे माना एहतियात सां कंदा कयो, तमामु घणी। इन्हनि लफ़्ज़नि वारनि माण्हुनि खां घणो भॼी वञो जेके तव्हांखे लफ़्ज़नि में फासाई वेठा आहिनि। रहियो आहे, रही आहे, रहिया आहिनि, रहियूं आहिनि, अचो त तव्हांखे निशानियूं ॾेई था सम्झायूं त हीअ जॾहिं अचनि त अंग्रेज़ी में तव्हांखे हीअं ट्रांसलेशन करणी आहे। तव्हां हुनजो जेको आहे न खानो ख़राबु था कयो ॿारनि जो, जिन खे जेको आहे सो कंटिन्यूअस टेंस जी फ्यूचर जी माना कढणी आहे, वरी रहियो वेठा कढंदा त पोइ काॾूं तव्हां अहिड़ा लफ़्ज़ कढी करे पोइ तव्हां वरी अंग्रेज़ी हुननि खे सेखारींदव। नेचुरल वे सां ॿारनि खे अंग्रेज़ी सेखारियो, सुठे तरीक़े सां सेखारियो ऐं अंग्रेज़नि जा किताब पढ़ायो, पंहिंजे तरफ़ां अंग्रेज़ी न ठाहियो। हाणे चए थो त वी यूज़ एम इज़ आर प्लस ING। हाणे इहो इन जी फॉर्मेशन आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जी। इहो थी पवंदो प्रेज़ेंट कंटिन्यूअस फॉर समथिंग हैपनिंग नाउ, उन कम जे लाइ जेको हाणे थी रहियो हुजे। माना नाउ माना हिनमहिल, एट द टाइम ऑफ स्पीकिंग, जेॾी महिल मां ॻाल्हि थो कयां, इन ॻाल्हि करण दौरान कुझु थी रहियो हुजे, उन जे लाइ था चवनि त असां अंग्रेज़ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदा आहियूं। पोइ बि किन किन ॻाल्हियुनि ते किथे किथे इस्तेमालु न कंदा आहिनि उहे, पर आम तौर ते इहा ॻाल्हि कई थी वञे। इन करे टेंसिस खे किथे कुझु चिंबड़ी न बीहो, मक़सदनि जे माननि ते हलंदो तव्हां। हाणे वेयर आर टीना एंड हेलन, हाणे हिकिड़ो सुवाल थो करेसि, भला टीना एंड हेलन किथे आहिनि? टीना ऐं हेलन सम्झो न, त हुन छा चयोसि, दे आर प्लेइंग टेनिस इन द पार्क, उहे बाग में टेनिस खेॾनि था
या खेॾनि था पिया खेॾी हिन महिल उहे मौजूदु खेॾनि था पिया बाग़ में। हुन पुछियो की आहिनि किथे टीना हेलेन, उहे बाग़ यानी टीना बि छोकिरी आहे ऐं हेलेन बि छोकिरी आहे, उहे किथे आहिनि, उहे बाग़ में खेॾनि थियूं पियूं ऐं खेॾी रहियूं आहिनि। ठीकु आहे, इहे जेको आहे सो छा थियूं खेॾनि, टेनिस रांदि बाग़ में खेॾनि थियूं पियूं ऐं खेॾी रहियूं आहिनि। इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस आहे। ठीकु आहे, हाणे प्लीज़ बी क्वाइट, महिरबानी करे चुप करे वियो। आई एम वर्किंग, मां कमु थो कयां या कमु कयां थो पियो या कमु करे रहियो आहियां। इहो एट द टाइम ऑफ स्पीकिंग कमु जारी आहे। सिंधी में जेकॾहिं हिकु ॿ ॿी माना बि निकिरी अचे त कढी सघो था, पर मक़सदु इहो आहे त तव्हां ॻाल्हाइण दौरान इहो कमु जारी हुजे त प्रेज़ेंट कंटिन्यूअस इस्तेमालु कंदो अंग्रेज़ीअ में। वी ऑल्सो यूज़ एम इज़ आर। असां साॻी जेका एम इज़ आर प्लस ING फॉर्म यानी इंग फॉर्म यानी प्रेज़ेंट पार्टिसिपल वारी सूरत इस्तेमालु कंदा आहियूं। फॉर द फ्यूचर आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस, छाजे लाइ, फ्यूचर जे लाइ, यानी टुमारो, नेक्स्ट वीक, सुभाणे, ईंदड़ हफ़्ते एक्सेट्रा वग़ैरह वग़ैरह तव्हांजा फ्यूचर जूं जेके बि तव्हांजूं प्लानिंग्स वग़ैरह थियल आहिनि। हाणे सो एंड्रयू इज़ प्लेइंग टेनिस टुमारो। एंड्रयू सुभाणे टेनिस खेॾंदो, खेॾे थो, सुभाणे टेनिस खेॾे थो या खेॾे थो पियो या खेॾी रहियो आहे। जेकॾहिं इन्हनि मां का बि माना तव्हांखे महसूसु थिए सिंधीअ में, इहा बि ॻाल्हाए सघिजे थी त पोइ तव्हां भली ॻाल्हायो। बाक़ी जेकॾहिं महसूसु नथी थिए, जेका माना नेचुरल निकिरी अचे ओड़ी ॻाल्हायो तव्हां सिंधीअ में। बाक़ी अंग्रेज़ी में हिन जे लाइ प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थींदो। फ्यूचर प्लानिंग हिन करे छॾी आहे, माना ईंदड़ जेको सुभाणे छा कंदो, टेनिस खेॾंदो। बहितरीन माना मूंखे इहा लॻी हिनजी, एंड्रयू सुभाणे टेनिस खेॾंदो। आई एम नॉट वर्किंग नेक्स्ट वीक, ईंदड़ हफ़्ते मां कमु न कंदुसि, ड्यूटी ते न वेंदुसि। यानी इहा मां तय थियल प्रोग्राम आहे, मां इनखे सेट करे छॾियो आहे। नेक्स्ट वीक जी ॻाल्हि थो कयां, इन करे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थींदो। इन्हनि में यादि रखो त विल इस्तेमालु न थींदी फ्यूचर जे लाइ। मसइला हिते थींदो, ही इज़ प्लेइंग टेनिस टुमारो, ही सुभाणे टेनिस खेॾंदो, ईअं न थींदो त ही विल प्ले टेनिस टुमारो, छो जो हिन तय थियल प्रोग्राम आहे। तय थियल प्रोग्राम जे लाइ अंग्रेज़ीअ में विल इस्तेमालु कोन थींदी क़तअन। हे यूनिटनि खां पोइ इंतिहाई अहम यूनिट हेठि हलंदा, इन्हनि ते तव्हां गौर सां सिखिजो ऐं सम्झिजो ऐं शेयर बि कजो सभिनी ताईं, त जीअं उनजी ॼाण में बि इज़ाफ़ो थिए। बहितरीन यूनिट अॻिते हाणे शुरू थी विया आहिनि तमामु। सेक्शन बी, आई एम डूइंग समथिंग टुमारो। हाणे हे जेको लिखियलु आहे आई एम डूइंग समथिंग टुमारो, इन जी माना थो ॿुधाए, यानी आई हैव अरेंज्ड टू डू इट, यानी मां इन कम जे करण जो बंदोबस्त करे छॾियो आहे। ठीकु आहे, इंतज़ाम करे छॾियो आहे। आई हैव, या ॿी माना अथसि, आई हैव अ प्लान, मुंहिंजो मनसूबो ठहियलु आहे, टू डू इट, उन कम जे करण जे लाइ, यानी उन कम करण जो मुंहिंजो मनसूबो आहे, मां मनसूबो ठाहे छॾियो आहे, यानी मां उहा शइ तय करे छॾी आहे, उन शइ जो बंदोबस्त करे छॾियो आहे। इहो आहे फ्यूचर जी माना जे लाइ। इन जे लाइ विल इस्तेमालु कोन थींदी, शल बि इस्तेमालु कोन थींदी, सिर्फ़ु प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थींदो। एम इज़ आर खां पोइ इंग वारी सूरत इस्तेमालु थींदी, टुमारो, नेक्स्ट वीक वग़ैरह वग़ैरह जे लाइ। हाणे ॾिसो, सोफी इज़ गोइंग टू द डेंटिस्ट ऑन फ्राइडे। हाणे सोफी जुमे ते ॾंदनि वारे डॉक्टर ॾांहुं वेंदी। हाणे विल इस्तेमालु कोन थींदो, छो जो तय थियल आहे। शी हैज़, हाणे बराबरि थो ॾे, शी हैज़ एन अपॉइंटमेंट, यानी हुन टाइम वठी छॾियो आहे विथ द डेंटिस्ट, माना उन ॾंदनि वारे डॉक्टर खां, जे ॾांहुं मां डॉक्टरनी या डॉक्टर उन खां उन टाइम वठी छॾिया। उन करे इहा जुमे जे ॾींहुं उन सां इहा जुमे जे ॾींहुं ॾंदनि वारे डॉक्टर ॾे वेंदी। ठीकु आहे, इहो तय थियल प्रोग्राम आहे, उन तय करे छॾियो आहे, अरेंज करे छॾियो आहे, सभु कुझु सेट करे छॾियो आहे हिन में। वी आर हैविंग अ पार्टी नेक्स्ट वीकेंड, असां ईंदड़ हफ़्ते पार्टी रखी आहे, असां ईंदड़ हफ़्ते पार्टी कंदासीं, असां ईंदड़ हफ़्ते पार्टी था कयूं, असां ईंदड़ हफ़्ते पार्टी करे रहिया आहियूं। सभु मानाऊं सिंधी में न जुठनि थियूं, इन करे इहे मानाऊं तव्हां ॻाल्हाए सघो था। इहा ईंदड़ हफ़्ते जी ॻाल्हि थो करे, ईंदड़ वीकेंड जी, यानी जेको छंछरु ऐं आर्तवार वारो ॾींहुं आहे न, मोकल जो, उते पार्टी रखी आहे हिननि। आर यू मीटिंग योर फ्रेंड्स टुनाइट, छा तव्हां अॼु राति पंहिंजे दोस्तनि सां मिलंदव? हाणे हिते मिलंदव, हाणे विल यू मीट कोन थींदो, विल यू मीट न थींदो, छो जो तय थियल प्रोग्राम थो पुछेसि। माना जेको अॼु राति जो तय थियल प्रोग्राम ॿुधाए, छा तव्हां पंहिंजे दोस्तनि सां मिलण जो प्रोग्राम रखियो आहे, मिलंदव उन्हनि सां। वॉट आर यू डूइंग टुमारो इवनिंग, सुभाणे राति जो तव्हां छा कंदव? हाणे इवनिंग अंग्रेज़ छा कंदा आहिनि, राति जे टाइम ते घुमणु वेंदा आहिनि, काॾे घुमणु फिरणु होटल ते वेंदा आहिनि, के वटि रहंदा आहिनि, इन करे इहो इवनिंग जो टाइम जेको आहे न, उहो राति जो टाइम आहे। तक़रीबन इवनिंग किथां शुरू थींदी आहे, मंझंदि जो 12 खां वठी राति जो 12 ताईं आहे इवनिंग आहे, इन करे इनखे राति जी माना में सम्झो तव्हां। वॉट आर यू डूइंग टुमारो इवनिंग, तव्हां सुभाणे राति जो छा कंदव, यानी कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम तव्हां तय करे छॾिया आहिनि उहो ॿुधायो असांखे।
ठीकु आहे न, तय थियल प्रोग्राम जी ॻाल्हि थी रही, अरेंजमेंट जी। आई एम नॉट गोइंग आउट टुनाइट, अॼु राति मां ॿाहिरि न वेंदुसि। हिते बि टुनाइट इस्तेमालु थियल आहे, माना राति जो जेॾी महिल सिर्फ़ु ऊंद हूंदी, ठीकु आहे न, शाम जो पर हिन में शामिल आहे, हिन में शामिल न आहे, हिन में सिर्फ़ु राति जो टाइम आहे। आई एम नॉट गोइंग आउट टुनाइट, अॼु राति मां ॿाहिरि न वेंदुसि या नथो वञा या नथो वञा पियो। आई एम स्टेइंग एट होम, मां घरु हूंदुसि, बसि मां घरु आहियां बि चवंदा आहियूं प्रेज़ेंट में, मां घरु हूंदुसि या मां घरु आहियां। हाणे मां घरु टिकी रहियो आहियां, मां घरु तरसी रहियो आहियां, इहे मानाऊं हिन कोन थियूं ठहनि कंटिन्यूअस टेंस में। इन करे बी नेचुरल, मानाऊं कढण जे दौरान एहतियात कयो, लफ़्ज़ी मानाउनि ते न वञो, मक़सद वारनि मानाउनि ते अचो, ठीकु आहे। हिन में फ्यूचर में जे लाइ इस्तेमालु थींदो, ईअं न थींदो त आई शैल नॉट गो आउट टुनाइट, ईअं कोन थींदो इंग्लिश में। तय थियल प्रोग्राम आहे इहो, तय थियल ॻाल्हि थी पुछेसि, अरेंजमेंट थो पुछेसि, यानी प्लान्स पुछेसि थो, को मनसूबो वग़ैरह ठाहे छॾियो अथई या को इंतज़ाम करे छॾियो अथई। इन करे हिन जो माना इहा आहे त मां जेको आहे सो मुंहिंजो को बि प्लान न आहे या को बि अरेंजमेंट न आहे जो राति काॾे वञा। इन करे मुंहिंजो अरेंजमेंट ऐं प्लान इहो आहे त मां घर ई हूंदुसि, बसि घर ई आहियां। सो यू कैन ऑल्सो से आई एम गोइंग टू डू समथिंग, तव्हां हीअं बि चई सघो था फ्यूचर प्लानिंग जे लाइ, ख़ासि करे अरेंजमेंट खां अलावा। आई एम गोइंग टू डू, इज़ एम आर खां पोइ गोइंग जेका इस्तेमालु थींदी आहे न, ऐं उन खां पोइ फुल इंफिनिटिव यानी टू डू, टू गो, अहिड़ी तरह सां उहा बि फ्यूचर जी माना में इस्तेमालु थींदी आहे, यानी विल ऐं शैल उन में बि इस्तेमालु कोन थींदो। उहो हाणे वरी 26 यूनिट में अॻिते पढ़ंदासीं। हाणे हिन वटि जेको आहे सो ॾिसंदव, हीअ तस्वीर तव्हां गौर सां ॾिसो, कॉन्सर्ट टिकट, हिन खे राग जी टिकट आहे, माना छा आहे इहो प्लान न आहे, इहो आहे अरेंजमेंट, माना हुन टिकट वेही उहा वठी बि आई, हथ में ॾेखारे थी। हाणे छा थींदो, फ्यूचर जे लाइ इस्तेमालु कंदी प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस, इन ते गौर सां ॾिसो, इन ते प्रैक्टिस कयो त इहा ॻाल्हि तव्हांखे हमेशह जे लाइ सम्झ में अची वञे। आई एम गोइंग टू अ कॉन्सर्ट टुमारो, सुभाणे मां राग ते वेंदुमि। इहे लफ़्ज़ सोचिया अथई, छो जो हुन बंदोबस्तु करे छॾियो आहे, टिकट बि मौजूदु आहे, टिकट आहे, मां सुभाणे राग ते वेंदुमि। ईअं न थींदो त आई विल गो टू अ कॉन्सर्ट टुमारो या आई शैल गो टू अ कॉन्सर्ट टुमारो। ओल्ड मेथडोलॉजी सेखारण वारी छॾे ॾियो, पुराने तरीक़नि में इहे जेके तव्हां विल ऐं शैल ऐं इहे कहिड़े क़िस्म जा इस्तेमालु माण्हू खे उहे हेठि ईंदा, इहे विल शैल वारा बि इस्तेमालु उहे असां कंदासीं, अॻिते अञा एडवांस लेवल वेंदासीं। हे अञा तव्हांखे बुनियादी आहिनि जेके ॻाल्हियूं, जेके सॼा ग़लति तरीक़े सां भरियल आहिनि, आस्ते आस्ते कढंदा तॾहिं असां उते पहुचंदासीं, ठीकु आहे। सेक्शन सी, वी यूज़ द प्रेज़ेंट कंटिन्यूअस, असां प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु कंदा आहियूं। आई एम स्टेइंग, आर यू कमिंग, एटसेट्रा। टू से, इहो चवण जे लाइ, वॉट समबडी हैज़ अरेंज्ड टू डू, माना कंहिं माण्हूअ जेको बंदोबस्तु करे छॾियो आहे, वाट माना जेको बि, समबडी माना कंहिं माण्हूअ, हैज़ अरेंज्ड माना इंतज़ाम करे छॾियो हूंदो आहे, बंदोबस्तु करे छॾियो हूंदो आहे, तय करे छॾियो हूंदो आहे उहो। टू डू माना करण जो, यानी कंहिं माण्हू को कंहिं शइ करण जो बंदोबस्तु करे छॾियो आहे या तय करे छॾियो आहे या अरेंज करे छॾियो अथई, बंदोबस्तु करे छॾियो अथई, त उन लाइ छा इस्तेमालु कंदा आहियूं असां, यानी आई एम स्टेइंग, आर यू कमिंग, इहो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जा जुमिला हिन ॿुधाया त इस्तेमालु कंदा आहियूं। आई एम स्टेइंग एट होम दिस इवनिंग, अॼु राति मां घरु हूंदुसि, अॼु राति मां घरु आहियां। हाणे हिते नॉट माना ईअं न थींदो, आई स्टे मां रहां थो, मां तरसां थो, अॼु घर थो तरसां। इन करे प्रेज़ेंट सिंपल टेंस वारी माना इंग्लिश में न थींदी, मतिलबु चवण इहो आहे त प्रेज़ेंट सिंपल टेंस न थींदो हिते, ऐं विल बि इस्तेमालु कोन थींदी। मां घरु आहियां, ठीकु आहे, प्रेज़ेंट जेकॾहिं आहियां थो चवां त तव्हां चवंदो त हाणे आई एम एट होम, हिते कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु थियल आहे। आर यू गोइंग आउट टुनाइट, छा अॼु राति तव्हां ॿाहिरि वेंदव, इन लाइ हे इस्तेमालु न थींदो। डू यू गो, हाणे इहो छो इस्तेमालु थियो आहे, असल में हीअ माना छा तव्हां अॼु राति ॿाहिरि वञो था, तकड़ में चवंदा ॾेख राति वञो था ॿाहिरि, वञो था, था त माना प्रेज़ेंट सिंपल टेंस। इन करे उन्हनि अंगे छा कयो सिंधी ॻाल्हाइण वारनि, जॾहिं था जो लफ़्ज़ थो था थी अचे त उनखे हाणे प्रेज़ेंट सिंपल टेंस चइबो आहे। इन करे हीअ ट्रांसलेशन उन्हनि लिखी, इन करे हिनखे रद्द कयो त डू यू गो ईअं कोन थींदो, ऐं हिते विल बि इस्तेमालु कोन थींदी ऐं शल वग़ैरह बि इस्तेमालु कोन थींदी। ईअं न थींदो त विल यू गो आउट टुनाइट, अॼु राति तव्हां ॿाहिरि वेंदव, हाणे वेंदव त विल, वञो था त डू यू गो। इन करे सभु ग़लतियूं इहे तव्हां जूं जेके सेखारण वारा स्पेशली तव्हां सां मुखातिब आहियां। इन करे ॿारनि खे ग़लति न सेखारियो, पाण बि ग़लति न सम्झो न सिखो, जदीद दौर में पाण खे अपडेट कयो।
Lisa isn't coming to the party next week. ईंदड़ हफ़्ते पार्टी ते लिसा नथी अचे नथी अचे पई या न अची रही आहे सवली सिंधीअ में अञा बहितरीन माना थींदसि ईंदड़ हफ़्ते पार्टी ते न ईंदी त पोइ वरी लिसा विल नॉट कम टू द पार्टी ईअं कोन थींदो जेकॾहिं नथी अचे चऊं था त प्रेज़ेंट सिंपल टेंस कोन थींदो लिसा डज़ंट कम नथी अचे या पार्टी ते नथी अचे नथी हलई ईंदड़ हफ़्ते पार्टी ते नथी अचे थी त तव्हांजो प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे हाणे ईअं इस्तेमालु ईअं कंदो लिसा डज़ंट कम ईअं कोन थींदो हे आहे उनजो तय थियल प्रोग्राम हुनजा तय थियल प्लान आहिनि फ्यूचर जे हवाले सां इन करे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस इंग्लिश में इस्तेमालु थींदो सिंधीअ जे लफ़्ज़नि खे तव्हां अंग्रेज़ी में नथा फासाए सघो बी केयरफुल बट वी यूज़ द प्रेज़ेंट सिंपल टेंस हा प्रेज़ेंट सिंपल टेंस असां अंग्रेज़ इस्तेमालु कंदासीं जीअं स्टार्ट अराइव एटसेट्रा स्टार्ट वग़ैरह या अराइव जेको आहे उहो 4 टाइम टेबल्स यानी जेके टाइम टेबलूं हूंदियूं आहिनि बसनि वग़ैरह जूं ट्रेनुनि जूं गाॾियुनि जूं कारनि जूं प्रोग्राम्स हूंदा आहिनि जेके ट्रेन्स हूंदियूं आहिनि बसिस हूंदियूं आहिनि वग़ैरह वग़ैरह इहे सभु उन्हनि जे लाइ तव्हां प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु कंदो फ्यूचर जे लाइ वरी बि विल इस्तेमालु कोन थींदी न ई शैल इस्तेमालु थींदी जीअं ॾिसो द ट्रेन अराइव्स एट 7:30 रेल 7:30 बजे ईंदी या रेल 7:30 बजे थी अचे थी त तव्हां चवंदो रुगो बसि प्रेज़ेंट सिंपल टेंस आहे पोइ प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थियो आहे हिते पर हिते फ्यूचर जी टाइम टेबल आहे माना 7:30 जेॾी महिल थींदा ओॾी महिल ट्रेन ईंदी असां बि सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं न ट्रेन 7:30 बजे ट्रेन आहे ट्रेन जो टाइम आहे हिते टाइम टेबल जी ॻाल्हि थो करे इन करे फ्यूचर जे लाइ प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थींदी अंग्रेज़ी ॿोलीअ में सिंधी में तव्हां जेके लफ़्ज़ ॻाल्हायो तव्हांजा उहे ई थींदा इन करे टाइम टेबल जी जॾहिं ॻाल्हि ईंदी इंग्लिश में तव्हांखे प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु करणो पवंदो फ्यूचर जे लाइ What time does the film finish? फिल्म काएं बजे ख़तमु थींदी यानी इहा फिल्म वग़ैरह हुनजो बि टाइम टेबल आहे प्रोग्राम आहे इहो त काएं बजे ख़तमु थींदी फिल्म काएं बजे ख़तमु आहे भला ख़तमु थियणी आहे फिल्म काएं बजे ख़तमु थींदी इहो बहितर माना इहा आहे काएं बजे ख़तमु थी थिए फिल्म ख़तमु थिए थी तॾहिं बि जेकॾहिं प्रेज़ेंट सिंपल थो था थी जे हवाले सां पोइ चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां इन्हनि लफ़्ज़नि खे हिकिड़ी ढाल न बणायो त थो था थी अचे त इहो सिंपल आहे वरी जेकॾहिं ईंदी ख़तमु थींदी दो दा थी अचे त इहो फ्यूचर आहे अंग्रेज़ीअ सां तव्हांजो छा वञे तव्हां सिंधीअ में चओ न त प्रेज़ेंट आहे फ्यूचर आहे फलाणा पोइ बि तव्हां जेके बि जुमिला ॻाल्हायो था इहे तव्हां हिनखे गौर सां ज़हन में अंदरि ॾिसंदव त तव्हांखे मालूम थींदो त जेका ॻाल्हि हिननि चई आहे इहा फ्यूचर जे लाइ चई आहे तव्हां पाण सोचियो न त ट्रेन 7:30 बजे आहे 7:30 बजे आहे त प्रेज़ेंट आहे न इहो तव्हांखे प्रेज़ेंट त कोन्हे इहो त फ्यूचर जी ॻाल्हि था कयूं यानी 7:30 बजे ईंदी या अचे थी त अहिड़ी तरह सां इन्हनि जुमिलनि खे सम्झण जी कोशिशि कयो हाणे कंपेयर कयूं इन्हनि ॿिन्ही में हीअ बि ज़बरदस्त अथव बहितरीनु चए थो त प्रेज़ेंट कंटिन्यूअस असां इस्तेमालु कंदा आहियूं अंग्रेज़ यूजुअली फॉर पीपल आम तौर ते माण्हुनि जे लाइ यूजुअली जो लफ़्ज़ इस्तेमालु करे थोरी एक्सेप्शन ॾिनी अथईं माना माण्हुनि जे लाइ सिंपल बि इस्तेमालु करे सघिजे थो छो जो अॻिते आहिनि इहे जुमिला ऐं प्रेज़ेंट सिंपल टेंस फॉर टाइम टेबल्स प्रोग्राम्स एटसेट्रा यानी टाइम टेबल वग़ैरह ॾिनल आहे के प्रोग्राम आहिनि बसूं ट्रेनूं वग़ैरह जा इहे त उन जे लाइ तव्हां प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु कंदो माण्हुनि जे लाइ आम तौर ते तव्हांखे कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु करणो आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस इंग्लिश में ठीकु आहे न सिंधी जी ॻाल्हि नथो करे ऐं इहो फ्यूचर जी ॻाल्हि थो करे ऐं टाइम टेबल जे लाइ तव्हांखे जेको आहे सो छा करिणो आहे हिते थियल प्रोग्राम हिननि जा टाइम टेबल जे लाइ बसुनि वग़ैरह जे लाइ प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु करणु ॾिसो हिन मिलाईंदासीं हिनखे आई एम गोइंग टू अ कॉन्सर्ट टुमारो सुभाणे मां राग ते वेंदुसि राग ते थो वञा इहो माण्हुनि जे लाइ आहे केरु मां आहियां पीपल आहे न आहे माना आई एम गोइंग टू अ कॉन्सर्ट टुमारो सुभाणे राग ते वेंदुसि इन करे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस फ्यूचर जी माना में आई विल न थींदो इस्तेमालु हिते आई शैल द कॉन्सर्ट स्टार्ट्स एट 7:30 राग 7:30 बजे शुरू थींदो हाणे मां राग ते थो वञा सुभाणे ऐं राग वरी 7:30 बजे आहे मां राग ते सुभाणे वेंदुसि राग 7:30 बजे हलंदो शुरू थींदो ठीकु आहे अहिड़ी तरह सां इन्हनि ॿिन्हिनि खे मानाउनि खे मिलाईंदा पंहिंजूं मानाऊं ठाहींदा अचो सिंधी जेके ॻाल्हाईंदा आहियो वॉट टाइम आर यू लिविंग ॾे वरी केॾी महिल थो वञी लिविंग जी माना आहे यानी जेकॾहिं नसीराबाद में आहीं त नसीराबाद छॾियूं कराची थो वञी त केॾी महिल थो वञी माना लाड़काणे थो वञी त केॾी महिल थो वञी वॉट टाइम आर यू लिविंग माना केॾी महिल थो निकिरी सवली सिंधी कईमांसि केॾी महिल थो निकिरी केॾी महिल माना कहिड़े टाइम ते काएं वॻे थो निकिरी काएं वॻे वेंदे इहे सिंधी में असां हिन जूं मानाऊं सभु कढंदासीं
ठीक है। इंग्लिश में फ्यूचर इस्तेमाल न थींदो हिते, कांइ बि निकिरंदे जे लाइ व्हाट टाइम विल यू लीव न थींदो। अहिड़ी तरह सां इंग्लिश में हुन जो तय थियल प्रोग्राम थो पुछेसि। हाणे हुन चयोसि व्हाट टाइम डज़ युअर ट्रेन लीव, तुम्हारी ट्रेन केॾी महिल थी वञे, ट्रेन केॾी महिल निकिरंदई, ट्रेन केॾी महिल आहे, ट्रेन जो निकिरण जो टाइम। हाणे तूं आई, तूं केॾी महिल थो निकिरी, तुम्हारी ट्रेन केॾी महिल निकिरंदी, तूं केॾी महिल वेंदे, तुम्हारी ट्रेन केॾी महिल वेंदी। हाणे हे प्रेज़ेंट कंटिन्यूअस, हे प्रेज़ेंट सिंपल टेंस माना फ्यूचर जी। सो अंग्रेजीअ खे अंग्रेजी वारे लहजे में सम्झो, अंग्रेज़नि जा किताब पढ़ो, सम्झो ऐं सिखो। सिंधी जे ग्रामरनि खे न वठो अंग्रेजी जे लाइ, सिंधी जे ग्रामर खे सिंधी जे ग्रामर ताईं महदूद रखो। ऐं सोचो त असांजी सिंधी केॾी वास्ट आहे, जो साॻा साॻा जुमिला, साॻा साॻा लफ़्ज़ जेके वात मां कढूं उहे प्रेज़ेंट जे लाइ कींदा थियनि, पास्ट जे लाइ कींदा थियनि, फ्यूचर जे लाइ कींदा थियनि। गौर कयो इन्हनि ते, इन्हनि खे वठो न त फलाणा लफ़्ज़ सिंधी में हीअं थींदा त बसि अंग्रेजी में रोॻींदे हिकिड़ो पकड़ हणी चक हणी पके बीहंदा रहियो तव्हां हुनखे। प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जे लाइ यूनिट 3-4 पोइ ते पढ़ी आया आहियूं। प्रेज़ेंट सिंपल टेंस जे लाइ यूनिट्स जेके आहिनि 5 खां 7 पोइ ते पढ़ी आया आहियूं। ऐं आई एम गोइंग टू फ्यूचर जे लाइ इहो यूनिट 26 में पढ़ंदासीं। महिरबानी तव्हांजी। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजूं वीडियोस पसंदि अचनि थियूं त लाइक ज़रूरु कजो, सब्सक्राइब बि कजो ऐं इनखे शेयर बि कजो। महिरबानी तव्हांजी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।